सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मानी खा मूसा अखियूं खोल मन ऐं हीअ हथ साहब जो रोकियल आहे इन हालत में तोखे मानी खाइणी पव। छा सोचियो अथव मुंहिंजे बारे में? मूसा मूंखे का ख़बर न आहे। खणी जो तोखे ख़बर कोन्हे पर मूंखे सभु ख़बर आहे। हिन चकर तव्हां मूंखे मारण खां सवाइ मूं मां हथ कोन कढो। जॾहिं ख़बर बि अथई त पुछा छो थो करे? तोखे इहो ॿुधाइण लाइ त असद साहब खे इहो ॿुधाइजांइ मूसा जी ज़िंदगी जो सौदो एॾो सस्तो न करे नवाब खान जी ज़िंदगीअ जो मुल्ह लॻाए, छो त मूसा जी आज़ादी नवाब जो मौत। हाणे मूसा जो मौत नवाब जी ज़िंदगी आहे। सोच त नवाब जी ज़िंदगी जी क़ीमत केतिरी हूंदी। तूं परेशान न थी मूसा, तोखे बेमुलो कोन कोन्दासीं। ख़बर आहे मूंखे त मां हाणे हितां ॿाहिरि नथो वञी सघां, पर तव्हांखे मूसा जे मुल्ह जी ख़बर ई कोन्हे। बेमुलो मूसा खे कोई छॾींदो ज़ालिम। मूसा हीरो आहे, हीरो, ऐं हीरे जो मुल्ह बि ओड़ो ई लॻणु घुरिजे। रहीम, मूसा जे बारे में तूं मुंहिंजे मथां वधीक बार न रख। रहीम, तूं ॻाल्हियुनि लाइ चयो, मूं राज़ पोइ ॾेखारियो, सिर्फ़ तुंहिंजी इज़त रखण लाइ। बाक़ी जेकॾहिं तूं चईं थो त मां तोसां गॾिजी हलां ऐं मूसा खे छॾाइण जी कोशिशि कयां त सुभाणे इहे ई माण्हू मूं मथां आङुरियूं खणंदा त छा सिजाउल ख़ान एतिरो बेग़ैरत थी वियो आहे जो कल्ह जंहिं माण्हू सिजाउल ख़ान जी इज़त में हथ विधा अॼु उन्ही खे छॾाइण लाइ भॼंदो थो वठे। तो रहीम, इन बारे में मूं मां वधीक का बि उमेद न रखजांइ। ठीकु आहे सिजाउल ख़ान, जे तव्हांखे मुनासिब नथो लॻे त पोइ मां ॿीहर न चवंदुमि। रहीम, हाणे तूं पंहिंजी दिलि ते हथ रखी ॿुधाए मूंखे त जेको कुझु तूं चवीं थो ऐं जेको कुझु मूंसां थी गुज़रियो आहे उन खां पोइ बि इहो सभु कुझु मुनासिब आहे? न सिजाउल ख़ान, न। इन ई करे मां तव्हां मथां घणो ज़ोर न पियो रखां। ख़ैर, छॾियो मूसा वारी ॻाल्हियुनि खे, तव्हां ॿिया के हवाले ॾियो। मां अॼु वापसि निकिरी वेंदुमि सिजाउल ख़ान, पर इहो यादि रखिजो, जॾहिं मूंसा ॿाहिरि आयो त तव्हां पंहिंजी ज़बान ते क़ाइमु रहिजो। रहीम, मां त पंहिंजी ज़बान ते क़ाइमु रहंदुसि, पर हिकु ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां त मूसा हाणे कॾहिं बि ज़िंदा जेल मां वापसि कोन ईंदो, छो त जंहिं सूबेदार हिन खे गिरफ़्तार कयो आहे उहो सूबेदार हिन जी गिरफ़्तारी ज़ाहिर ई नथो करे। हाणे तूं ॿुधाए त जेके हिन जी गिरफ़्तारी ज़ाहिर नथा कनि से हिन खे छॾींदा? इहा सॼी नवाब खान जी सिटियल रांदि आहे जंहिंमां मूसा कॾहिं बि आज़ादु न थी सघंदो। बाक़ी वञी संगत खे चयो, न कोई तव्हां मां अहिड़ो मोतबर आहे जेको मूसा खे नवाब खान जे फाथल ॼार मां आज़ादु कराए सघे। बाक़ी रहियो संगत खे वञी चयो त मूसा जे लाइ ॿ लफ़्ज़ पढ़नि त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, 4 कुल पढ़ी उन जे लाइ ख़त्म बख़्शे छॾनि त पोइ सवाब मिलेसि। सरकार, मीर जो बंदोबस्त कयूं या दरिया खान लाइ खॾ खोटियो? मीर त हिते ॻोठ में ई आहे, उनखे असां कंहिं वक़्तु बि पूरो करे सघूं था, पर हिन खां पहिरियां न दरिया खान जो पीलो करणो आहे जेको सूबेदार जे मथे जो सूर बणिजी वियो आहे। सरकार, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां दरिया खान लाइ छा सोचियो आहे ऐं उन दरिया खान खे कीअं फसाइणो आहे? आशो, इहो दरिया खान पाण खे हद खां वधीक होशियार थो सम्झे ऐं हिन दफ़े हिन दरिया खान सां अहिड़ो त कमु कंदुसि जो हुनजो मथो चकराइजी वेंदो त ही छा थी वियो, ऐं बाक़ी ज़िंदगी इहो दरिया खान नवाब खान जे पाछे खां बि छिरकंदो। ईअं ई थींदो सरकार। मूसा जो बचण मुश्किल अथई मीर। न ईअं नथो थी सघे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ असां मूसा जी दोस्ती ते नाज़ कीअं कंदासीं? सच पुछी बख्शल, खणी जो मूसा मूंखां हीअं नाराज़ आहे, पर मूसा खां बग़ैर मां अधूरो आहियां। हा मीर, मूसा असां दोस्तनि जो मान आहे,
ॾाढो सम्झायोमांसि त नवाब खान सां खुलियल दुश्मनी न कर मूसा, न कर दुश्मनी नवाब खान सां, पर न मुड़ियो। ॾाढो ज़िद्दी आहे। दरिया खान भॼ भॼा में लॻो पियो आहे, मतां मूसा खे आज़ाद कराइण में कामयाब थी वञे। नवाब खान वॾो राकास आहे। नवाब खान जे साम्हूं दरिया खान जी किथे हलंदी? नवाब खान मूसा खे माराइण जे लाइ सूबेदार खे लखे रुपया खाराईंदो। तूं ॿुधाए भला सूबेदार असां सुञनि दोस्तनि जी किथे ॿुधंदो? हा बाक़ी सिजावल खान जी थोड़ी पुलिस में ले लस्त आहे। जेकॾहिं सिजावल खान चाहींदो न त मूसा आज़ाद थी वेंदो। सजावल खान जी इज्जत में मूसा हथ विधा, उहो चाहींदो त मूसा ॿाहिरि अचे। मूसा अहिड़ो त कोन हुयो। सम्झ में नथो अचे त पोइ कीअं वञी सिजावल खान जी छोकिरी सां शादी करण जा ख्वाब ॾिठई। जेकॾहिं मीर कालियूं थी वञनि हा न त सभु हक़ीक़तूं साम्हूं अची वञनि हा। मूसा जेकॾहिं लाकअप में हुजे हा त वञी उन ज़ालिम सां मुलाक़ात करे अचा। ख़बर नाहे त मूसा आहे किथे। हाणे असां त मूसा लाइ सिर्फ़ दुआ ई करे सघूं, पर यार असां चोरनि जी दुआ लॻंदी किथे? अदी मूंखे ख़बर ॿुधण में आई आहे त नवाब खान मूसा खे ॿधाए छॾियो आहे ऐं हाणे हुनखे पुलिस जे हथां माराइण थो चाहे। मूसा खे कोन ॿधो अथनि, मां वियो हुउसि न, लाकअप ख़ाली लॻो पियो हो, मूसो अंदरि हुजो ई कोन। सूबेदार पियो चवे त 2 ॾींहनि में जे मूसो अची वियो त ठीकु आहे, न त 2 ॾींहनि खां पोइ मां मूसे खे गिरफ़्तार करे लाकअप में अंदरि हणंदुसि। चवे पियो, इहो मूंखे ख़बर आहे, वधीक अला थो ॼाणे आहे। ज़ाहिर आहे मो सूबेदार कूड़ त ॻाल्हाईंदो न। मूसे खे माराइणो जो अथनि, माराइणो अथनि तॾहिं त चवंदो न त असां हुनखे नाहे गिरफ़्तार कयो। हाणे इहो सोचो त कजे छा? यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, मूसा लाइ असां त कुझु बि नथा करे सघूं, वधीक अला करे त ओ मखण वॾेरी जेका आहे सा आदीअ जो चवण वठे थी। जेकॾहिं अदी वञी हुनखे मिंथ मेड़ कंदी न त थी सघे वॾेरे खे चवे ऐं मूसा खे छॾाए वठूं। अदा तोखे छा थो लॻे त इन वॾेरीअ जे चवण ते रेस मूसे खे आज़ाद कराईंदो? अदी पीर हुजे या ग़रीब या वरी को भोतार रेस, ये सभु ज़ालुनि जा मारियल हूंदा आहिनि। जेकॾहिं न वॾेरी सचाई करे त सभु कम सवला थी पवंदा। हा इहे त आहे, असांखे तजुर्बो आहे, छो त असां बि ज़ालुनि जा वॾा मारियल हूं, पर रेस वॾेरा लॻे थो असां खां वधीक ज़ालुनि जा मारियल आहे। अदा भला मां वञी ॻाल्हाए थी ॾिसां वॾेरीअ सां, ॾिसूं छा थी चए। अजायो न ॻाल्हाए अचिजांसि, उनखे मेड़ मिंथ कजां, पेरनि ते पोती विझजांसि, पोइ मन राम पवेसि। वॾी ॻाल्हि करे छॾियई, बेगुल हाणे वॾेरीअ खे पेरनि ते पोती थी विझे। अरे मिंथ में रखण लॻे ईंदी कान्हे का, सुञाणी सघंदो तुंहिंजी भेण आहे। हे वॾेरी जा जूडा पटे पोइ खणी ईंदी, ॿ जेके चङूं अथसि न इहे बि खणी असांखे ॾेखारींदी त वॾेरी जा जूडा अथव। हे आसरो न ॾिए त पोइ भली हुन जा जूंडा पटे अचे। छट मखण तकड़ न कर जुंडनि जी, पहिरियों ॾिसांसि थी, जेकॾहिं ॻाल्हि सम्झी थी वञे त ठीकु आहे, पर जेकॾहिं नथी सम्झे त पोइ बेगुल खां त बलाऊं बि पनाह घुरंदियूं आहिनि। या वॾेरी छा आहे? बाबा मूसा खे जेल में नथा छॾाए सघो? न मां, मूसा असांजे छॾाइण खां ॾाढो अमल। छा तूं मूसा खे जेल में सड़ण लाइ छॾे ॾींदी? अमां अञा ताईं सूबेदार मूसा जी गिरफ़्तारी ज़ाहिर न आहे कई। जे मूसा खे चालान करे जेल मोकिलनि था, पोइ असां हुनखे आज़ाद कराए सघूं था। बाबा सही ॿुधाए त मूसा खे छो लिकायो अथनि? मां तोखे ॿुधाए छा कंदुसि? बाबा मूंखां का बि ॻाल्हि न लिकाए, मूंखे सही ॿुधाए त मूसा जी गिरफ़्तारी छो था लिकाइनि? अमां इन जे करे त इहो नवाब खान मूसा खे मारण थो चाहे। छा बाबा हू मूसा खे मारे छॾींदा? हा मड़, नवाब खान जी इहा ई सोच आहे। पुलिस भी ईअं कंदी आहे? हा मां, अलाए केतिरा जवान वॾेरनि पुलिस जे हथां माराए गुम करे छॾिया। असांजी पुलिस पघार सरकारी खणंदी आहे, पर गुलामी दर्जे वॾेरनि जी ॾींदी आहे। हुन जे करे असां जहिड़ा कई मज़लूम गरीब सूरनि में आहिनि।
तकलीफ़ुनि में आहे। बाबा खुदा जे वास्ते मूसा खे बचाइण जी का वाट ॻोल्ह। अमा मूसा खे आज़ाद करण जी हिकिड़ी वाट आहे, इन्हे नवाब खान खे अगवा करणो पवंदो। अमा जी असां नवाब खान खे अगवा करण में कामयाब थियासीं न, इहो ई नवाब खान सूबेदार खे चई ऐं मूसा खे आज़ाद कराई। बाबा त पोइ इन कम में देर न करे, कुछ भी करे, छा भी करे, पर नवाब खान के अगवा कराए। जेकॾहिं नवाब खान के अगवा करण लाइ कहीं दुश्मन सां हथ तोखे मिलाइणो पवे न बाबा, त उन सां भी मिलाए, पर हिन ज़ालिम नवाब खान के अगवा कराए। अमा इहो मांगर मच ॾाढो ॾुखियो अथई। सरकार, असां ते हमलो थियो आहे ऐं सतार खे गोली लॻी आहे। भोरू आ गाॾी बि असां खां खसे खणी विया आहिनि। किथे थी आहे पर? ॻोठ वारे दग खां थोरो होरियां। ठीकु आहे, तूं सतार खे खणाए अस्पताल पहुच, मां बचा थो। ठीक है सरकार। सरकार यूनुस तूं? हाँ दरिया खान, मां छा करे आयो आहीं? न कुछ भी न। पोइ तोखे बुट छो बदला? अहवाल ॾियां थो, भला वेहण जी सलाह बि कोन कंदे छा? वे तूं वे। चाचा तव्हां महिमान जे लाइ चांहि कराइजो। हाज़ुर बाबा, तव्हां वेहो, मां चांहि ठाराए थो। सर, नवाब खान ऐं सिजावल खान जी जंग कॾहिं ख़त्म थींदी? वसीम दुआ कर ये जंगियूं हलंदियूं रहनि, न त असीं त बेरोज़गार थी वेंदासीं। सर, मां त चवां थो हितां ट्रांसफर कराए ॿिए पासे हलजे। ॿिए पासे? पहिरीं तूं जांच कर त सिंध जी कहिड़ी कुंड आहे जिते भोतारनि जो राज न आहे, पोइ उते हलूं। न सर, अहिड़ी का बि जॻह नथी सुझे जिते भोतार राज न हुजे। अड़े बाबा, पोइ माठ करे हिते ई ड्यूटी कर, छो त नवाब खान जो असां ऐं असांजो नवाब खान पाणी तांगे वियो आहे। नए भोतार सां एडजस्ट करण में टाइम लॻंदो। बाबा माठ करे वे। ॾिठे जो मुंहिंजे हमरा जे मथां सिधियूं गोलियूं हलाई वियूं आहिनि, गाॾी में फुर थी आहे। तव्हां छा था कयो? नवाब खान, तव्हां केस दाख़िल करायो, असीं कार्रवाई कयूं था। केस दाख़िल थी वेंदो, तव्हांखे कार्रवाई शुरू करणी आहे। तव्हांखे करणो छा आहे ॿुधो। ठीकु आहे नवाब खान, ईअं ई थींदो, तव्हां बेफ़िक्र रहो। अशो, सतार जो छा थियो? सतार सीरियस आहे, बचण हुनजो मुश्किल आहे।
मतलब त बचा वारी गोली ना आहे लगी। हाणे सरकार उन्हनि जा बच्चा रुलाईंदो जंहिं असां खां फुर करण जी कोशिश कई ऐं सतार ते गोली हलाई। भला ख़बर पई त फुर कंहिं कई आहे? हिन फुर जे पोयां हथ कंहिंजा आहिनि? जल्द ख़बर पइजी वेंदी ऐं हूअं बि सरकार खां को केतिरो लिखी सघे। सॼे तर में सरकार जी बादशाही आहे ऐं सरकार जे माण्हुनि खां फुर थी आहे। तूं छा थो सम्झी त सरकार चुप करे वेंदो? ना छो, सरकार माठ त कोन कंदो। खौफ़ आहे त को बेगुनाह न मारिजी वञे। हाणे ये हमदर्दी जा बोल बोलण छॾे ॾियो। हलो वञी पंहिंजी पंहिंजी चौकी संभालियो। अदा कहिड़ी ॻाल्हि तोखे परेशान कयो आहे? अदी मूसा के मारण जे लाइ नवाब खान साज़िशूं कंदो रहे थो। जेसी ताईं मूसा जो सिर न खणंदो न तेसी ताईं इहो नवाब खान माठ करे न वेंदो। पक ॼाण अदा, हाणे पक ॼाण मूसा खां पोइ हाणे तुंहिंजो वारो ईंदो। आदि मूंखे पक आहे त मूसा खां पोइ मुंहिंजो वारो आहे। काश जेकॾहिं सिजावल खान ई मूसा जे विच में ठाह थी वञे हा त नवाब खान मूसा जे ख़िलाफ़ एॾो सख़्त कदम न खणे। अदा छा मूसा खे बचाइण जे लाइ तूं कुझु बि नथो करे सघी? जेकॾहिं मूसा जी ॿी संगत मुंहिंजो साथ ॾे न त घणो कुझु थी सघे थो। अदा जेकॾहिं तूं पंहिंजो ज़िद छॾे हुननि सां वञी मिली त छा हू तुंहिंजी मदद कोन कंदा? बावल पंहिंजे पुट जो कातिल मूंखे थो सम्झे ऐं दरिया खान मूंखे मूसा जो दुश्मन थो सम्झे ऐं बख़्शल वरी उन्हनि जे चए चवे में अची वियो आहे। पोइ बि अॼु मां दरिया खान सां मिलां थो ऐं उनखे सॼी हक़ीक़त खां आगाह थो कयां। जेकॾहिं दरिया खान मुंहिंजो साथ ॾे थो त पोइ असां ॿई गॾिजी मूसा खे छॾाए सघूं था। खबरदार एक चोरन जी कोशिश न करे। छा मसलो? केड़ी करे आ गई इने करे हिन खे बची हलो ऐं दरिया खान तो के वणो पवंदो। ही सब छा पियो थे? मालिक साईं तो राम कजे। बाबा साईं खबर ॿुधण में आई है त नवाब खान जे माण्हुनि खां फुर्ती आहे। ड्रामो कमीने नवाब खान जो इहो सॼो हथ जो ठाहियल ड्रामो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हिन तरह में असांखां सवाइ हिमत कंदी आहे जो नवाब खान सां मुंहुं वारो अटकाए या उन्हनि जे माण्हुनि खां फुर करे? सॼो कमीनो हथ ठोकिया ड्रामा पियो थो ठाहे। दिशनी नवाब साईं इहो ड्रामो न आहे। नवाब खान जो माण्हू मरणी आहे। छा इहो ड्रामो थी सघे थो? अकबर जेको मिल्कियत खाते पंहिंजे पीउ खे बंदूक हणी मारे ऐं चंग मुड़सी जी पग ॿधी पाण नवाब खान थी वेही रहे। सोच अकबर त उहो माण्हू केतिरो कमीणो हूंदो ऐं उहो माण्हू पंहिंजी इज़त ऐं ज़िंदगी बचाइण जे लाइ पंहिंजनि माण्हुनि खे गोलियूं हणंदे बि देरि न कंदो। अहिड़ो त नवाब खान कमीणो अथई जो पंहिंजे माण्हुनि खे गोलियूं हणी अस्पताल पहुचाईंदो। पर जेकॾहिं उहो वीचारो बची बि वियो न त डॉक्टरनि खे पैसा ॾेई हथ सां गा सुई हणी माराईंदो। नथो सुञाणी तूं इन खे? तव्हां त चओ था बाबा साईं, पर असांखे अञा बि यकीन नथो अचे त को नवाब खान एॾो वॾो ड्रामो करे सघे थो। इन फुर्ज केस में बहावल ऐं दरिया खान जेकॾहिं गिरफ़्तार न थिया त उहो पक सम्झिजो त इहो ड्रामो आहे। इहो ड्रामो नवाब खान ॼाणे वाणे हथ सां करे यारनि खे हथी को कराइण लाइ कयो आहे। हाणे यार फाथा आहिनि नवाब खान मां, ॾिसजांइ त इन्हनि खे छॾाए बि कोन सघंदो। ॾिसूं था हाणे कीअं था जान छॾाइनि इहे पंहिंजी नवाब खान मां। बावल ज़ुल्म थियो कहर थियो। अरे निभागा वाई त सोली कजे छा थियो आहे? बावल खान विस नवाब खान जे हरमान खां मोटरसाइकिल फुर्ती आहे ऐं मज़ामत ते सतार मारिजी वियो। तव्हां यार दरिया खान फुर जे केस में गिरफ़्तार थी वियो आहे। छा
दरिया खान गिरफ़्तार थी वियो। चाचा गुलण सच में सतार मारिजी वियो आहे? अलाए अम्मा, चवनि था सतार खे अस्पताल खणायनि पर चवनि था बचंदो कोन। दरिया खान वरी कॾहिं गाॾी फुरू शुरू कयूं आहिनि। बाबले दरिया खान नथो करे कम न कार, पोइ नांग न आहे त मिटी खाईंदो। ये फुरू ऐं चोरियूं करे त उन मां गुज़र सफ़र ने हले थो। अॻु में त इहो ई त कमु कंदो हुयो। चोरियूं त पहिरें तौर खां कंदो हो, हाणे मूंखे चए पियो त मां मसीत जो कख थी वियो आहियां। बाबले इहो सिर्फ़ु चवण ई हद ताईं आहे। अॼु त पकिड़िजी पियो न। चवंदा आहिनि 100 ॾींहं चोर जा, हिकु ॾींहुं भाॻियो बि हूंदो आहे। हाणे नवाब खान हिन मां समूरियूं कसूरूं कढंदी। गुलण हक़ीक़त जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं रूपरा वञी दरिया खान सां मिलंदुसि। चङी तरह कर। हाँ कोशिश में लॻो पियो आहे। हाँ सही सां चोटी कर, पोइ बकलड़ो हणजाए। बकलड़ो हणां थो बाक़ाइदे। बाबा जी बेगुल खे अहिड़ो चूड़ो चिमटो करे छॾिया जे दुनिया खे ख़बर पए त गाल मुंहिंजो पाण जो वॾो पुरुष आहे। इन खां सवाइ रही कोन सघंदो आहे। अजी बेगुल नवाब खान जे माण्हुनि खां फुर थी विया त पोइ मां छा कयां? बुहारे जा तीला मुंहिंजी का पुलिस में ड्यूटी आहे। सुबुह लाकू 10 चकर त इहा ई ॻाल्हि कई अथई। अरे हाँ साला, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधा। वाक़ई में 100 चकर ते साॻी ॻाल्हि कई अथई। शर्म कोन थो अथई। हरू भरू साॻी किर 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 तूं रे कॾहिं खां वठी नवाब खान जो नवाब खान जे माण्हुनि जो सॼण थी वियो ई। छो ॿुधा आहे? मखण मां नवाब खान जे माण्हुनि जो हमदर्द न आहियां। मां त तुंहिंजे लाइ परेशान आहियां, तुंहिंजे लाइ। ॻाल्हाए तो गुड़ थो खपाए। हाँ फुर्तिया नवाब जे माण्हुनि खां, ऐं तूं वरी मखण लाइ परेशान आ। हाँ साला सालू, तूं मुंहिंजे लाइ परेशान ई न। मूंखे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त आख़िर उहा कहिड़ी परेशानी आहे जंहिंजे करे तूं मुंहिंजे लाइ परेशान ही। जेका न तोखे परेशान थी करे, उहा परेशानी खोल त मुंहिंजी परेशानी घटि थिए। वाह ब्रेक ते पैर दे। एतिरियूं परेशानियूं गॾु कयूं थी जो मां बि परेशान थी वई आहियां। सुकल सांड्रा, तूं ॿुधाए कहिड़ी परेशानीअ जी ॻाल्हि तो करे? मां सवेरे एतिरो परेशान कोन हुउसि मखण जेतिरो तो परेशान कयो आहे ऐं अॼु परेशान कयो आहे। मां इहा ॻाल्हि थो कयां त नवाब खान हिन तरह जो चङो मुड़ुसु आहे ऐं उन जे माण्हुनि खां फुर करणु ॼण पंहिंजे मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। हा पर पोइ कंहिं ॾिनी आया मौत जी दावत पंहिंजो पाण खे? तो हाँ वाह दिमाग़ ख़राब थी जा। मूं कीअं ॾे? मूंखे पूरी पका त नवाब खान जे माण्हुनि खां हिन तरह में केर बि फुर नथो करे सघे। हा बाक़ी मूसा हुजे हा त उन ते शक वञे हा, पर मूसा पाण बि गुम आहे। बाक़ी रही ॻाल्हि नए माण्हूअ जी, त नओं माण्हू नवाब खान जे माण्हुनि खां फुर करे सघे थो ऐं उहो आहे। अरे निभागा, अगर जेने तोखे इहो कमु करणो हो त तूं मुंहिंजी औताक़ ते छो आहे? आवाज़ साईं, बाबा साईं जो ख़ैर हुजे। आवाज़ साईं। रमीणो कंचाए जो नवाब जो कुत्तो बणिजी वियो आहे। नवाब खान और ये है नहीं यहाँ के ब्याह जिनका फुरत थी साहब, उन्हनि मां हिकिड़ो त मौत जे मुंहं में आहे, मौत जी जंग वटि थो विड़े, ऐं ॿियो आहे हाशू, छो त मुंहिंजी ॻाल्हि में हिन जी तस्दीक करे वियो। हा नवाब खान, हाशू चङी तरह ॾिसी सुञाणप करे वियो आहे ऐं चई वियो आहे इहे ई आहिनि निभागा। असां मथां गोलियूं हलाइण वारो दरिया खान आहे ऐं दरिया खान जी मदद कई यूनुस। सूबेदार ख़बर पइजी वई न, हिन जे मथां न रुगो फुर जो केस दाख़िल कजांइ, पर FIR में इहो बि लिखजांइ त फोरू क़त्ल जे इरादे सां आयो। यूनुस परे बीठल हुयो ऐं दरिया खान फुर दौरान सतार जे मथां सिधियूं गोलियूं हलायूं। जॾहिं सतार पट ते किरी पियो त हाशू जान बचाइण जे लाइ उतां भॼी निकितो ऐं यूनुस अची मोटरसाइकिल स्टार्ट कई ऐं ॿई फुर गायवान तां भॼी फरार थी विया ऐं उन्हनि जो पीछो कयो वियो ऐं फोरू संग सूदो पकड़िजी पिया। हुन मथां FIR दाख़िल कर, सही हाशू अची करे वेंदो। ठीकु आहे, मां
हीअर तो FIR दाख़िल कयां। बाबा साईं मुंहिंजी पार घबराहट तूं जेतिरो तूं जेल में हूंदे तुंहिंजे घर वटि रहंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।